अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा शेरदिल ऐं मल्हार मंठार के ख़त्म कंदा या वॾेरे बालाज खान के ख़त्म कंदा। छा रावल खान वारा वॾेरे बालाज खान के ख़त्म कंदा। छा राबेल भी हाणे हथनि में हथियार खणंदी। हाणे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामे में हिकु नओं मोड़ अची वियो आहे। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामे में हिकु नओं इंट्रस्टिंग मोड़ अची वियो आहे जंहिंमें तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हिकु नओं एक्शन यानी सभु जितां कितां हिकु रुॻो एक्शन ॾेखारियो पियो वञे। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज खान बि ॿ नौजवान उन्हनि खे मारींदो आहे। थी सघे थो त उहो उनजो मल्हार या उनजो सौटु सारंग उन्हनि खे ख़त्मु करे थो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार ऐं शेरदिल बि पाण में हथ मिलाईंदा आहिनि। उहे तमामु घणे जोश में हूंदा आहिनि। उहो ईंदा आहिनि या मंठार के ख़त्मु कंदा आहिनि। हाणे मंठार खे वॾेरो बालाज खान क़ैद में कयो आहे। शायदि थी सघे थो त उनजी धीअ जी राणी जी उनखे ख़बर पई आहे त मंठार उन ते आशिक़ आहे, सो इन करे उनखे उन क़ैद में रखियो। हुते शेरदिल ऐं मल्हार वञी उन मंठार के ख़त्मु कनि था या रोशन ऐं शाहनवाज़ खान खे ख़त्मु कनि था। इहो ॾिसणु तमामु घणो इंट्रस्टिंग सीन थियण वारो आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त तमामु ख़ूबसूरत सीन ईंदा। शेरदिल चवंदो त जेको आहे सो हाणे जंग मूं जीतो सां जंग आहे, सभिनी वॾेरनि सां जंग जोटींदो, यानी हेॾो रावल खान त हेॾो बालाज खान सभिनी सां मूं आॾो अटकाईंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे राबेल बि जेको आहे सफ़ा होश में न हूंदी। अहिड़ा त जेको आहे सो इंट्रस्टिंग सीन अची ईंदा ऐं एक्शन ईंदा जो राबेल बि हाणे चवंदी हाणे मूंखे बि हथनि में हथियार खणणु घुरिजे। ऐं तव्हांखे अॻिते ॾिसण वटां मिलंदो त राबेल बि हथनि में हथियार खणंदी। दोस्तों ड्रामे में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। ड्रामो जेको पंहिंजा वेरी आहे उनखे ड्रामो हाणे कटे वेंदो। पंहिंजा वेरी ते हिकु नॉनसेंस ड्रामो निकितो, उन में को कंहिं तरह जो मज़ो न आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं रिपोर्ट असांजो तव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।